कराची में ख़बर आवाज़ से शेयर कंदासीं। GD अॻवान अली गौहर महर जी अॻूणे सदरासी पुलिस सरदारी से मुलाक़ात थी है। मुलाक़ात बाबत तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। मुलाक़ात दौरान GD अॻवान अली गौहर महर PP में शामिल थियो। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया कराची में GD अॻवान अली गौहर महर जी अॻूणे सदरासी पुलिस सरदारी से मुलाक़ात थी है। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया कराची में मुलाक़ात दौरान GD अॻवान अली गौहर महर PP में शामिल थियो। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया कराची में GD अॻवान अली गौहर महर जी अॻूणे सदरासी पुलिस सरदारी से मुलाक़ात थी है। मुलाक़ात बाबत तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। मुलाक़ात दौरान GD अॻवान अली गौहर महर PP में शामिल थियो है। कराची में ख़बर आवाज़ से शेयर कयूं पिया। GD अॻवान अली गौहर महर जी अॻूणे सदरासी पुलिस सरदारी से मुलाक़ात थी है। मुलाक़ात दौरान GD अॻवान अली गौहर महर PP में शामिल थियो है। कराची में जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं बशीर मिर्चत खां। जी बशीर, वधीक मुलाक़ात बाबत आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान फुटबॉल जो कोच में आसिफ अली ज़रदारी सां जेको आहे अॼु मुलाक़ात खां पोइ जेको GD अॻवान हो महर ग्रुप जो अली गौहर महर PP में शामिलियत अख़्तियार कई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन मुलाक़ात में जेको अॻूणो सूबाई वज़ीर आहे नासिर शाह पिणु मौजूदु हुयो। हीअ घोटके जी अहम शख़्सियत आहे अली गौहर महर जेको GD जो हिसो हुयो। अॼु जेको आहे बाज़ाब्ता आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात खां पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी में शामिल थी वियो आहे। जी ठीक है, मेहरबानी बशीर आगाह करण लाइ। जी नाज़रीन, तव्हांखे मुलाक़ात बाबत ख़बर ॾियूं पिया। कराची में GD अॻवान अली गौहर महर जी अॻूणे सदरासी पुलिस सरदारी से मुलाक़ात थी है। मुलाक़ात दौरान GD अॻवान अली गौहर महर PP में शामिल थियो है। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। मुलाक़ात दौरान GD अॻवान अली गौहर महर PP में शामिल थियो है। मुलाक़ात बाबत तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। GD अॻवान अली गौहर महर जी अॻूणे सदरासी पुलिस सरदारी से मुलाक़ात थी है। मुलाक़ात दौरान GD अॻवान अली गौहर महर PP में शामिल थियो है।